अनफुसना व मिन सय्यिआति अमालिना। ये रिकॉर्डिंग हाफिज मुश्ताक अहमद भट्टी से मार। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहू व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु। व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व शफीअना व हबीबना व शाफिअना व नाफिअना व नूरना व नूर अव्वलना व नूर आखिरना नूरना व नूर रब्बिना व महबूबना व माशूकना व मौलाना व मंजाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़ी किताबिहिल क़दीम व ख़िताबिहिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रुब्बमा यवद्दुल्लज़ीन कफ़रू लौ कानू मुस्लिमीन। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। बल्लग़ना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफीइना व हबीबिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त दारे चार यारम ताब औलाद अली। मज़हबी हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील। ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली। अरबी अर्श खां वियो मथे मेहमान रब जो थियो मथे। हीअं को न पहुतो ॿियो मथे बलगल उला बिकमालिही। दिल जी दुआ मंज़ूर थी दुनिया ता ज़ुल्मत दूर थी। वियो मुल्क सारो नूर थी कशफ़त दुजा बिजमालिही।
औसाफ़ उनजी जो बयां कहिड़ो करे आजिज़ ज़बां। मालिक आ जंहिंजो मदह खां हसनत जमी ख़िसालिही। इदरीस जी सब खे सदा आबा अदब हीअ इल्तिजा। मोमिन पढ़ो सुबुह मसा सल्लू अलैहि वालिही। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझा मेहरबान दोस्तो, भाइरो ऐं बुजुर्गो, अॼोको ही दीनी जलसो जंहिंमें अल्लाह ताला मूंखे अव्हां खे हाज़िरी नसीब फरमाया। असां अव्हां जे ॼातल सुञातल दोस्त ऐं भाउ हाजी अली मोहम्मद झत्याल साहिब जे तरफ़ां पंहिंजे वालिद मरहूम जनाब हाजी मोहम्मद हसन रहमतुल्लाह अलैह जे रूह खे सवाब पहचान जे लाइ मुनअक़िद कयो वियो आहे। अल्लाह ताला उन मरहूम मग़फ़ूर खे जन्नत में बुलंद मक़ाम अता कया हूंदा, अञा बुलंद मक़ाम अता फरमाए इंशाअल्लाह। इंतहाई मुत्तक़ी, परहेज़गार, तहज्जुद गुज़ार, शब ख़ैर, अल्लाह जे ज़िक्र वारो, मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मोहब्बत वारो ऐं अल्लाह जे कामिल वलीय हज़रत ख़्वाजा मोहम्मद अब्दुल गफ़्फ़ार रहमतुल्लाह अलैह जी निस्बत वारो शख़्स हो। अब अल्लाह हिकु न बिहा अल्लाह अल्लाह जी ज़ात उन जे रूह खे ही सवाब पहुचाईंदो, यकीनन पहुचाईंदो ऐं उन जो रूह राज़ी थी करे पंहिंजे बच्चन खे ख़ुसूसन हाजी साहब खे दुआऊं कंदो जो उन जे याद में उन जे नारे तकबीर, नारे तकबीर, नारे रिसालत, या रसूल अल्लाह, साईं अब्दुल गफ्फार साहब ऐं उन जरसे में दरगाह रहमतपुरी शरीफ़ जा मौजूद सज्जाद नशीन हज़रत क़िबला साईं पीर मिठा सानी दामत बरकातुहुल आलिया जन तशरीफ़ फरमा थींदा। हींअर बि तशरीफ़ फरमा थिया आहिनि। अल्लाह ताला हाजी साहब मरहूम खे ए सभु दर्जा ए सभु सवाब पहुचाईंदो यकीनन। अव्हां बि उन जे लाइ दिली दुआऊं घुरो त अल्लाह साईं उनखे जन्नत में बुलंद खां बुलंद मक़ाम ॾे ऐं हाजी साहब खे बि इस्तिक़ामत ॾे। छो त आस्ते आस्ते पूरो थींदो, हिर्स वधंदो, छिक ताण थींदी, अॻां बेक बेलण सां घटि बा त दिमाग़ ते प्रेशर ईंदो। सो इहा दुआ कजो त अल्लाह ताला खेसि बि इस्तिक़ामत ॾे, मुस्तक़िल मिज़ाजी ॾे। संदसि पुटनि खे अल्लाह ताला इन निस्बत सां वधीक मज़बूत ऐं मुस्तहकम रखे। मूं इन अज़ीम शान हिन महफ़िल में अव्हां जे साम्हूं अल्लाह जल शानहू अज़ बुरहानहू जे कलाम करीम मां जेका नंढी आयत प्यारी पढ़ी आहे, अल्लाह ताला मूंखे उन जे पढ़ण जी सआदत ऐं शरफ़ नसीब फरमायो। उन आयत जे तशरीह, लफ़्ज़ी तर्जुमे, माना ऐं मतिलब बयान करण खां अॻ में अव्हां जे ज़हन खे मुतमइन करण जे लाइ, अव्हां जे ज़हन में ॻाल्हि विहारण जे लाइ मां अर्ज़ु कयां त हमेशह
जॾहिं को बि इंसान कंहिं ॾुख में फासंदो आहे, कंहिं तकलीफ़ में ईंदो आहे, कंहिं मुश्किलात में पीड़जंदो आहे, अज़ियतुनि में ईंदो आहे, मशक़तुनि में ईंदो आहे, त पोइ निहारींदो त रुॻी मां इन तकलीफ़ में आहियां या ॿियो बि को आहे। सोचींदे, गौर कंदे, वीचार कंदे उन जी ॿिए ते नज़र पई, टे ते नज़र पई, चोथे ते नज़र पई, पर ॾिठई त इन्हनि खे इन तकलीफ़ में फलाणो कमु आयो, इन तकलीफ़ मां फलाणे जे ज़रिए अल्लाह ताला इन्हनि खे ॿाहिरि कढियो, इन तकलीफ़ खां फलाणे जे ज़रिए इन्हनि खे निजात मिली, इन तकलीफ़ खां आज़ाद थिया, इन तकलीफ़ खां निकिरी आया, त पाण बि सोचींदो यार मां बि इन जे मारिफत निकिरी वञा हा, जेकॾहिं मां इन वटि वञा हा, मां इन जो हुजां हा, मां इन सां ताल्लुक़ जुड़ियां हा, मुंहिंजो इन सां राबितो हुजे हा, त जीअं फलाणा 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 तकलीफ़ निकिरी आया ईअं मां बि निकिरी वञा हा। ईअं आहे या न? ॻाल्हायो न। अल्लाह ताला अव्हां खे अक़ुल ॾिनो आहे, सम्झ ॾिनी आहे, शूर ॾिनो आहे, मुहबत ॾिनी आहे, अक़ीदो सुहिणो ॾिनो आहे। सुहिणी महफ़िल में आया आहियो, कुझु ॻाल्हाइण जी ज़हमत कयो, कुझु सम्झो। तव्हांजे ॻाल्हाइण मां असीं को गाॾी लोटनि जी कोन भरींदासीं, पर कम से कम मुतमइन थींदासीं त अव्हांजे ज़हन में ॻाल्हि आई आहे, अव्हां इन ॻाल्हि खे सम्झो आहे, अव्हां इन ॻाल्हि खे ज़हन में विहारियो आहे। मुंहिंजा भाउ, दुनिया जो इहो दस्तूर आहे, दुनिया जो इहो कानून आहे, दुनिया जो इहो निज़ाम। हिकिड़े अमीर जो पोइलक गिरफ़्तार थी वियो, उन फोन करे छॾाए छॾियो, ॿियो गिरफ़्तार थियो, उन फोन करे छॾाए छॾियो, टियों फाथो आहे, उन फोन करे छॾाए छॾियो। त जेको न कंहिं अहिड़े अमीर जे पुठियां हूंदो जेको हुनखे न छॾाए, जेको हुन जी मदद न करे, जेको हुन जे थाणे लाइ बि न अचे, हुन जे लाइ कोर्ट में कुझु न करे, चवंदो यार मूं त ग़लती कई, मां हिन जे पुठियां छो लॻुसि, मां उन जे पुठियां लॻा हा, त जीअं ॿिया था छुटी वञनि ईअं मां बि छुटी वञा हा। ईअं आहे अदा? ॾाढा ॻाल्हायो, जवाबु ॾाढा ॾियो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असां तव्हांखे अक़ुल ॾिनो आहे, सम्झ ॾिनी आहे। ख़ुदावंद करीम जे पाक कलाम क़ुरान करीम फुरक़ान अज़ीम खे पढ़ण सां इहा ॻाल्हि ज़ाहिर थी थिए त हिकिड़ो ॾुखे में ॾुखियो ॾींहुं अचणो आहे, ॾुखे में ॾुखियो ॾींहुं अचणो आहे। उनजो नालो आहे क़ियामत जो ॾींहुं। कहिड़ो ॾींहुं अदा? वॾे आवाज़ सां जवाबु ॾियो। अल्लाह ताला फरमाए थो या अय्युहन्नास तक़ू रब्बकुम इन ज़लज़लतस्साअति शैउन अज़ीम। ऐ इंसानो, मूं अल्लाह खां डिॼो, क़ियामत जो ज़लज़लो वॾी शइ आहे। मौला केतिरी शइ आहे, दुनिया ते कई ज़लज़ला आया, कई ज़लज़ला ॿुधासीं, कंहिं में के शहर ॿुॾी विया, जायूं ड्रही पयूं, नलका हिकिड़ा बंदि लॻा पिया, पाणी उथली आयो, खारे जाइ ते पाणी मिठो बणिजी वियो, मिठी जाइ ते पाणी खारो थी वियो। कई ज़लज़ला दुनिया में आया, ॾिठा बि अथऊं, ॿुधा। अल्लाह फरमाए थो हीउ ज़लज़ला वाकई आया, पर हीउ ज़लज़लो अञा निरालो, हीउ अञा वॾो आहे। मौला छा हूंदो हिन में? अल्लाह फरमाए थो यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्दिअतिन अम्मा अरदात व तदउ कुल्लु ज़ाति हमिलिन हमिलहा व तरन्नास सुकारा व मा हुम बिसुकारा वलाकिन अज़ाबल्लाहि शदीद। अल्लाह। जॾहिं उनखे ॾिसंदव, हर खीर पियाण वारी अम्मा पंहिंजे खीर पीअंदड़ ॿार खां गाफ़िल थी वेंदी। माण्हुनि खे ॾिसंदव त बेहोश हूंदा, नशे जे करे बेहोश न हूंदा, शराबी कबाबी न हूंदा, भंकोरा चरसी न हूंदा, आफ़ीब वारा हीरोइन वारा न हूंदा, पर अल्लाह जे सख़्त अज़ाब खे ॾिसी करे उन जा होश हवास ख़तम थी वेंदा, बेहोशी जे जहान में हूंदा। अहिड़ो सख़्त ज़लज़लो तव्हांजे अॻियां अचण वारो। मुंहिंजा भाउ, असां तव्हां उन लाइ कॾहिं सोचियो न आहे,
असां उन जे लाइ कॾहिं फ़िक्र न कयो आहे, असां उन जे लाइ कॾहिं पंहिंजे ज़हन खे न डोड़ायो आहे। उन ज़लज़ले खे अल्लाह ताला ॿी जाइ ते कीअं बयानु फरमायो, तवजो ॾिजो, इरशाद ख़ुदावंदी ॿुधो त पूरी दिलि सां ॿुधो। अल्लाह फरमाए थो इज़ा ज़ुलज़िलतिल अर्द ज़िलज़ालहा व अख़रजतिल अर्द अस्क़ालहा व क़ालल इंसानु मा लहा। सुभान अल्लाह चओ। यौमइज़िन तुहद्दिसु अख़बारहा बिअन्न रब्बक औहा लहा। ज़मीन में ज़लज़लो आंदो वेंदो, धुबंदी ज़मीन, उन में जेके बि वॾा वॾा वज़न वारा माल हूंदा, माण्हू हूंदा, सोन चांदी हूंदो, इहे सभु ॿाहिरि कढी विछलाए छॾींदी। होश में जेके थोरा घणा हूंदा छा चवंदा, हिन खे छा थियो आहे? अल्लाह जे तरफ़ इरशाद थींदो, इहो अल्लाह जो हुक्म आयो आहे, तॾहिं पई थी धुबे ऐं लुटे। बोला एॾा वॾा वॾा जबल, वॾा वॾा पहाड़, वॾियूं वॾियूं वज़नी शयूं हिन जे मथां आहिनि। अल्लाह फरमाए थो इज़ा शम्सु कुविरत, सिज बेनूर थींदो, जबल ज़रा ज़रा थी वेंदा, समुंडनि खे बाहियूं वठी वेंदियूं, मुर्दा क़बरनि मां ॿाहिरि अची वेंदा, नका हूंदा, उघारा हूंदा, मर्द खे ख़बर न पवंदी मुंहिंजे भर में केरु बीठो आहे, औरत खे पतो न हूंदो मुंहिंजे भर में केरु बीठो आहे। एॾी सख़्त कैफ़ियत हूंदी। उन ॾिहारे खे तव्हां यादि करे पंहिंजे गिरेबान में झाती पायो त असां तव्हां हिन वक़्त ताईं छा में ज़िंदगी गुज़ारी आहे, छा जी हवाले हयाती रही आहे, छा करे रहिया आहियूं, छा खाई रहिया आहियूं, छा पी रहिया आहियूं, ऐं असांजे ज़ुबान मां छा निकिरी रहियो आहे। एॾा गाफ़िल आहियूं, एॾा काहिल आहियूं, एॾा सुस्त आहियूं, एतिरा बेकार बणिजी विया आहियूं। रुगी ज़बान जी लबार पई लॻे, रुगी ज़बानी ठका पियो हले, असांजे वजूद में हक़ीक़त न रही आहे, असुल शइ न रही आहे। मुंहिंजे महबूब करीम जे मोहबत वारा उम्मती आहियो, उन ॾींहं खे यादि रखो, उनखे ज़हन में रखो, उन ॾींहं जे लाइ तयारी कयो, उन ॾींहं जे लाइ सोचो त उन ॾींहं में असांखे छा कमु ईंदो। अल्लाह जो कामिल वली, आरिफ बिल्लाह, मुत्तकी परहेज़गार, खुदा जो प्यारो बानो हज़रत शिबली रहमतुल्लाह ताला अलैह जो एॾो कामिल आहे, जो हिकु वलीअ जो बयान आहे त मूं ख्वाब में पंहिंजे दिल बर हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार जी हाज़िरी ॾिनी। सरकारे दो आलम, नूरे मुजस्सम, महबूबे मुअज़्ज़म, मरहूबे मुकर्रम, साहिबे इल्मे लोहो कलम, फ़ख्रे हव्वा व आदम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार थियो। महफ़िल मुहम्मदी लॻी पई। मूं ख्वाब में ॾिठो त हिकु मेरनि कपड़नि वारो, सादो सूदो, पेर में पुराणी जुती आहे, मुंहं ते तेल सुरमूछल न आहे, पाउडर लॻल न आहे, वार योलीदा लॻा पिया आहिनि, सुन्नत रसूल ते अमल आहे, पटको मथे ते आहे, ॾाढी मुबारक पूरी आहे, अल्लाह जो प्यारो बांधणो आहे। ख़्वाब जे जहान में मुंहिंजे दिल बर हबीब जे दरबार में अचे पियो, जॾहिं चंद अखियुनि ते पहुतो आहे त नबी पाक जी ज़ात उथी बीठा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह क्यों, सुभान अल्लाह। छा मकाम, छा इज्जत, छा मर्तबो आहे, छा शान। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तव्हां असांजे लाइ दुनिया जो को चङो भलो मालदार माण्हू उथी बीहंदो आहे, को अफ़सर उथी बीहंदो आहे, को सरमाएदार उथी बीहंदो आहे, त असां खणी ज़बान सां न पुछंदा आहियूं, पर दिलि में ख़ुशि थींदा आहियूं, हिक ॿिए खे निहारींदा आहियूं। ॾिसो केॾी बाबा मुंहिंजी इज़त आहे। ॿियो चवंदो वाह जो हर फलाणे जा ठठ हा फलाणो माण्हू उथी मिलियो आहे, पर हिते ॿिए माण्हू जी ॻाल्हि न आहे। हिते उहा हस्ती आहे जंहिं लाइ काइनात खे मौज ऐं मस्ती आहे। सुभान अल्लाह। सय्यदुल मुरसलीन, खातमुन नबिय्यीन, अशरफुल अव्वलीन वल आखिरीन, महबूब रब्बिल आलमीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात, आली सिफ़ात, जंहिंते एतिरो शफ़क़त ऐं महिरबानी फरमाइनि, एॾो प्यार ॾियनि, ॿुधायो त हुन जो छा शान हूंदो। सुभान अल्लाह। वेझो आयो आहे मुंहिंजा महबूब, चंद विखूं अॻी वधिया आहिनि,
जल्द कदम अॻिते वधिया हन उन पंहिंजे प्यारे उम्मती खे पंहिंजे दीन जे दीवाने खे पंहिंजे शरीयत जे मस्ताने खे क़ुरान करीम जे आलिम रब्बानी आलिम खे हाफ़िज़ क़ुरान खे अल्लाह जी प्यारे बाने खे मुंहिंजे महबूबन वधी भाकुर पातो आहे पेशानीअ ते चुम्मी ॾिनी आहे सुभान अल्लाह वाह दिल पर सही मुंहिंजा भाउ जंहिंखे मदीने जो मीर एतिरो प्यार ॾे छा उन जो मकाम पर असां तव्हांजे नज़र में इहे आहिनि मुल्लो मूंखे अॼु बि इहो लॻंदो आहे त वरिया गुज़री विया मां त कंहिं कतार में कोन आहां भला भला बुज़ुर्ग आलिम अव्हांखे सम्झाईंदे अल्लाह ॾे राही थी विया पर अञा ताईं असां मुस्लमाननि जो ख़ासि करे सुन्नत जमात जो ज़हन सुधरियो न साफ़ न थियो उन्हनि जे दिलनि में रब्बानी उलमा जो वक़ार ऐं क़द्र पैदा न थियो अल्लाह ताला असांखे सम्झ ॾे असांखे शऊर ॾे असांखे अक़ुल ॾे असांखे इदराक ॾे असां ते महिरबानी फरमाए सभई वॾे आवाज़ सां हिक ई आवाज़ सां खुली आवाज़ सां मुंहिंजे दिलबर ते दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वॾो आवाज़ कयो केतिरी जमायत आहे रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह थकजी था पओ वरी पढ़ो सल्लल्लाहु अलैका वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुझे महबूब करीम जी ज़ात मोहब्बत वारो जंहिंखे मुहम्मदी चप चुमन नथो सम्झी ॻाल्हि खे छा हिन जो मक़ाम न आहे हाँ ॻाल्हाए त सही मुस्तफ़ा करीम जी चपन जी चुमन जो मक़ाम सैयदना इमाम हसन हुसैन खे मालूम जो जॾहिं दरबार हबीब में ईंदा हुआ त पंहिंजी पाक जुती पातल न हूंदी हुई पेर गुबार सां भरियल हूंदा हुआ हबीबन करीमन जे पाक गोॾनि ते पंहिंजा पेर रखंदा हुआ अञा बि नंढी उमिरि हुजण जे करे वरी ढाकुनि ते पेर रखंदा हुआ ऐं महबूब जे चपन पाक जे साम्हूं पंहिंजा चप आणींदा हुआ पंहिंजा चप मुस्तफ़ा जे चपनि ते रखंदा हुआ मदीने जा साईं पंहिंजी ज़ुबान ॿाहिरि कढंदा हुआ जंहिं खट मुठड़े खे चूसबो आहे ईअं मुंहिंजे मुस्तफ़ा जे ज़ुबान खे चूसींदा हुआ वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह समझी समझी सुभान अल्लाह चओ जे किथे रहमतुल्लाह अलैह जो चवण अचे थो हो चओ आमीन जी जा हुजे त आमीन चओ अल्हम्दुलिल्लाह जी जा हुजे त अल्हम्दुलिल्लाह चओ हबीब करीम जी ज़ात बाबरकात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक चपन जो मज़ो जन खे मिलियो तन खे क़दर आला हज़रत अहले सुन्नत जो बरख बुज़ुर्ग वॾो आलिम ऐं आलिम हुजण सां गॾु 55 ॿियनि इल्मनि जो बि माहिर घणा इल्म घणा जवाब ॾियो खुली 55 इल्म जंहिंजा मुंहुं गुनहगार खे त नाला बि कोन था अचनि ॿियनि आलिमनि खे थी सघे थो ज़हन में हुजनि दुनिया जे मुल्कनि जा काफ़िर साइंसदान उहे बि आला हज़रत हली ईंदा हुआ त महिरबानी करे असांखे ई ॻाल्हियूं सम्झायो साइंसी ॻाल्हियूं सम्झायो एॾे वॾे इल्म वारो उन मुंहिंजे आका जी नूरानी लबनि छा बयान कंदे छा फरमायो फरमाए थो पतली पतली गुले कुदस की पत्तियां
मावा खे रब करीम जो बानो मदीने वारे जो सच्चो आशिक उम्मती समझी अर्ज़ थो कयां त जेका ॻाल्हि हाणे ज़रूरत पई ॻाल्हाए सुस्ती न कयो। पतली पतली गुले कुदस की पत्तियां उन लबों की नजाकत पेला खो सलाम मुस्तफा जाने शम्ए बज़ में हिदायत पहला खो सलाम शम्ए बज़ में हिदायत पहला खो सलाम। एॾो वॾो उन बुज़ुर्ग ते करम थियो आहे, उन ते महिरबानी थी आहे, उन ते नवा ही असांजो हाल, ही असांजो हाल। अल्लाह जा बानो सुमन जूं घड़ियूं सोचे सुम्हूं, वुज़ू सां सुम्हूं, मदीने वारे आका ॾे तवज्जो करे सुम्हूं, हबीब जी ॿुधायल रस्ते ते अमल कंदे सुम्हूं, नबी पाक जेके दुआऊं सेखारियूं उहे पढ़ी सुम्हूं। थी सघे थो त राति जो ई राणो राज़ी थी करे। ॾाढा चओ सुभान अल्लाह। अल्लाह जा वली आरिफ बिल्लाह बाना उन्हनि जी ज़िंदगी जी हालात पढ़ो त अकुल हैरान आहे। उहे त सुहमाणी वारे वुज़ूअ सां फज्र जी निमाज़ पढ़ंदा हुआ, न सुम्हंदा हुआ त जाफ़ा जुनूबहुम अनिल मदाजे। क़ुरान करीम जो फ़ैसिलो आहे त उन्हनि जा ई पासा बिस्तरनि ते लॻनि ई कोन था, सुम्हनि त पासो बिस्तरे ते लॻे। उहे पंहिंजे रब जी राज़ी करण जे हवाले हूंदा। तराहुम रुक्कअन सुजदा यब्तगून फदलन मिनल्लाह व रिदवाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद। ॾिसंदे रुकू कंदड़ हूंदा, सजदा कंदड़ हूंदा, उनजे पेशान में सजदनि जा निशान ठही विया हूंदा। क़यामत जो ॾिहारो थींदो, मुंहिंजे दिलि बर हबीब फरमायो उनजे पेशान ईअं पियूं चमकंदियूं जब 5 कल्याण घोड़ाकार में घोड़नि में बीठा हूंदा। हथनि मां नूर निकिरंदो, पेरनि मां नूर निकिरंदो, पेशानी मां नूर निकिरंदो। उनजी तजल्लियात खे ॾिसी करे अॼु उम्मतूं हैरान हूंदियूं। यार ही किरोड़े अरबी माण्हू सोना ॾाढा मलाक ॿुधाईंदा मिठे मोहम्मद जा निमाज़ी उम्मती आहिनि। मुंहिंजा भाउ हज़रत शिबली सोणे रहमतुल्लाह ताला अलैहि फरमायो त अबा मूंखे वुज़ू करायो। मुरीद अक़ीदे वारा, मुहब्बत वारा, तज़ीम वारा, हुब वारा साईं खे मस मस वुज़ू करायूं। माना एॾी कमज़ोरी हुई। हथड़ा धोतऊं, वात सफ़ा कयूं, नक खे पाणी ॾिनऊं, मुंहुं धोतऊं, बाहूं धोतऊं, पेर धोतऊं। अल्लाह जे प्यारे वुज़ू करे जॾहिं बस कयो फरमाई अबा वरी वुज़ू करायो, वरी वुज़ू करायो। वुज़ू कराइण का ॾुखी शइ त न आहे, पर बुज़ुर्ग जी कमज़ोरी हुई, ज़ाफ़ हो, जिस्मानी ताक़त न हुई। ॿाहुनि खे मथे खणण या अहिड़ी का कैफ़ियत हुई जो वुज़ू करण में तकलीफ़ पिए थी। वुज़ू करण वारा चयो भला भला वुज़ू भॼी पियो छा? जी न बा, पोइ वरी वुज़ू था कयो। फरमायो अदा वुज़ू करण में जेके सुन्नतूं आहिनि उन्हनि सुन्नतुनि मां हिकिड़ी सुन्नत रहिजी। सोचां थो वफ़ात थींदी, क़बर में वेंदुसि, मदीने जे मीर जो दीदार थींदो, पोइ मां मुस्तफ़ा खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि त साईं मां दुनिया तां लॾण वारे वक़्तु तुंहिंजी हिकु सुन्नत रहाए आयो। असां तव्हां कॾहिं सोचियो आहे त असांखे बि अल्लाह जे दरबार में पेश थियणो आहे, नबी पाक जे ज़ात बरकात जे साम्हूं हलणो आहे। हज़रत हबीब करीम जा उम्मतियो मुख़्तलिफ़ रिवायतूं आहिनि। हिकिड़ी रिवायत में त सूमर ऐं जुमे ते अमाल पेश थियनि था। ॿी रिवायत में आयो आहे हज़रत सईद बिन मुसय्यब जी रिवायत आहे त हर रोज़ किरोड़े अरबे जेके बि उम्मती आहिनि उन्हनि जी अमलनि जी लिस्ट मदीने जे मीर जे निगाह में लिखियो पियो आहे। न ज़िना कई आहे,
लिखियो पियो आहे न शराब पीतो आहे, लिखियो पियो आहे न व्याज खाधो आहे, लिखियो पियो आहे न रिश्वत वरिती आहे, लिखियो पियो आहे न मां भेण ॾे बुरो सोचियो आहे। एतिरो मुस्लमान बेग़ैर थी चुको आहे जो भाउ भाउ जे नंग खे पियो तके, पीउ पंहिंजे पुट जे नंग खे पियो तके, पुट पंहिंजे पीउ जे नंग खे पियो तके। न ख़ुदा जो ख़ौफ़ रहियो आहे, न मिठे मुहम्मद करीम जो हया रहियो आहे। मुस्लमान 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 तॾहिं मुंहिंजे सुहिणे अब्दुल लतीफ़ घोट फरमायो त विया मोर मरी हंज न रहियो हिकिड़ो, उन्हनि आख़िरनि ते वेठा चिब चढ़ी, अची डंढ भरी किननि कांगेरनि सां। ईअं था उथूं निंड मां, नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक, ॼण कलमो न पढ़ियो अथऊं, ॼण मुस्लमान न आहियूं, न वुज़ू आहे, न कलमो आहे, न निमाज़ आहे, न सजदो आहे, न क़ुरान करीम जो दौर आहे, न अल्लाह जो ज़िक्र आहे। ईअं फतकी थो थिए ॼण को भील या ओड पियो थिए बिस्तरे मां। अरे तूं निहार त सही, तुंहिंजो मक़ाम केॾो आहे, तुंहिंजो शान केॾो आहे, तुंहिंजो नालो मुहम्मद घोट जो उम्मती आहे, तुंहिंजे घर में कलमो आहे, क़ुरान रखियो आहे, अल्लाह जे बस्त जे भर में वेठो आहे। अजब थो लॻे जो ॿिए जे सद ते जुती बि न पाई ऐं ख़ुदा जे सद ते न अची वरी दावा करी त मां त वॾो मुहम्मद करीम जो आशिक़ आहियां। मुंहिंजे हबीब जा उम्मती आओ, मुंहिंजे महबूब जे मुहबत वारो, बुनियादी ॻाल्हि मूंखे हिकु ॾींहुं पियो अचे। केॾो ॾींहुं हूंदो? 8 कलाक, 10 कलाक, 12 कलाक, 14 कलाकनि। दुनिया जो ॾींहुं वधि में वधि 14 कलाक थींदो आहे। हू एतिरो वॾो ॾींहुं जो अल्लाह जो क़ुरान फरमाए थो 50,000 साल जो हिकु ॾींहुं हूंदो। घणा साल? जवाब ॾाढा ॾे। ज़मीन ट्रामू हूंदी, सिज जे बाह जा मथां शोला पिया करंदा, अखियुनि मां पाणी ख़तम थी वेंदो, रत जा ॻोढ़ा टुटी पवंदा, दाहूं कंदा या अल्लाह रहम कर। कंहिंजी दाह न ॿुधी वेंदी, पीउ खे पुटु यादि न हूंदो, माउ खे धीउ यादि न हूंदी, भाउ खे भेण यादि न हूंदी, न्याणीअ खे जीजल मां यादि न हूंदी। ख़ुदा जा कहरी मलाक सॼे पढ़ा पिया ॾींदा, लिमनिल मुल्कुल यौम लिल्लाहिल वाहिदिल क़हार। अॼु बेपरवाह, बेनियाज़, ग़ालिब, कहार ख़ुदा जे बादशाही जो इज़हार आहे। ओ वॾेरो, ओ आफ़ीसरो, ओ ग़रीब जे रत खे चूसण वारो, तव्हांजी काश उते यादि न हूंदी। ओ दुनिया जा सदरो, वुज़राए आज़म सॾाइण वारो, अव्हांजो नालो निशान हूंदो लिल्लाहिल वाहिदिल क़हार। हिकु ख़ुदा जे कहरी कोरत जा कड़का हूंदा। 1.25 लख नबी पंहिंजे गोॾनि मुबारकनि खे हथ विझो, नफ़्सी नफ़्सी पिया कंदा, उछगार जी पाको पियो पवंदो, रहम कर या अल्लाह, रहम कर या अल्लाह। कॾहिं सोचियो अथई, कॾहिं सोचियो अथई उठ आहीं, मेंह आहीं, पाॾो आहीं, तूं इंसान आहीं। अल्लाह ताला तोखे सुहिणो करे ठाहियो आहे। वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम। हथ निहार, पेर निहार, अखियूं निहार, नक निहार, ज़बान निहार, नाज़ुक उज़वा निहार। कंदो लॻंदो थी त न सहंदो आहे, पेर में जुती न हूंदी आहे, रोड ते हलंदो आहे, दाहो कंदो आहे। हुते ज़मीन ट्रामे जी हूंदी, कहार जे कहरी कोर जा कड़का था पवंदा। अंबिया अलैहिस्सलाम पंहिंजे वजूद खे यादि पिया कंदा। ख़ुदा जी मख़लूक हैरान हूंदी, मौला जेॾे वणी तेॾे मोकिल, पर हिसाब कर हिन मैदान मां ॿाहिरि कर। या चओ त इहो मैदान कूड़ो आहे, क़यामत न ईंदी। खुली चओ त मां रूस जो दरियो आहियां,
या मां अमरीकी यहूदी या कुत्तो ईसाई आहियां, जॾहिं नाही यकीन नाही तुंहिंजो नालो मुहम्मदी आ, तुंहिंजो नालो मुस्लमान आ, तुंहिंजो नालो मदीने जे मीर जो उम्मती आ, तुंहिंजो लक़ब क़ुरान करीम खे मञण वारो आ, तूं निकाह जो हलाली पुट आहीं, त पोइ छो तो ख़ुदा जे कहर खे विसारी, छो तो अल्लाह जे दीन खां परे रही, छो तो मदीने जे मीर जे सुन्नत खे छॾे ॾी। अरे दुनिया चरियो चवे खिलू करे खिलंदी रहे, तूं मुहम्मद घोट जे रस्ते ते हली ॾेखार, मदीने जे मीर जो रस्तो वठी ॾेखार। जहिड़ो हुजी त बि चवनि त मुहम्मदी आ, बीमार आहीं त बि चवनि त मुहम्मदी आ, रस्ते ते पियो वहीं जीप लतारे वई या गाॾी मारे वई त बि चवनि त मुहम्मदी आ। दुनिया जे काफ़िरनि जे मुल्क में तुंहिंजो लाश हुजे त बि ख़बर पए त मुहम्मदी आ, छो त तुंहिंजे मरण खां बाद बि जेकॾहिं कामिल वलीअ जी निगाह त तुंहिंजे दिलि जो आवाज़ हूंदो अल्लाह 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 अल्लाह। कतरी मां रब करीम जे ज़िक्र जा नूर निकरन त जलियूं निकरन, दुनिया जो दुश्मन में दुश्मन कट्टो काफ़िर निहारे त बि सुञाणे त ही मदीने जे मीर जो ग़ुलाम। रस्तो कहिड़ो वरितो अथई, वाट कहिड़ी वरिती अथई, वञी काॾे पियो। अल्लामा सादी रहमतुल्लाह अलैह फरमायो, तर सम के बेकाबा न रसी आराबी। हर मथे ते आ चादरूं अछूं अचूं अथई, छा आहे कि मके थो वञा, उमरो कबो, एहराम बधबो, जैसो कोन पुॼी सघंदे। तर सम के बेकाबा न रसी आराबी, तर सम के बेकाबा न रसी आराबी, की राह के तूने रवि बेतुर कुस्तानस्त। वाट तुर्की जी वती थई, इंडिया जो गस वतो थई, जापान जो रस्तो वतो थई, भुलजी पियो दावा थो करी त मां मके मदीने थो वञा, न पुॼंदे मके वारो रस्तो वठ त मके वेंदे, मदीने जो गस वठ त मदीने वेंदे। पेरनि जे तरनि खां वठी करे वारनि जे चोटी ताईं पंहिंजे वजूद जे ज़रे ज़रे ते मुहम्मदी सुन्नत खे क़ाइम रख। पोइ दुनिया चवे न चवे, मलाइक चवंदा त ही बानो जंहिंसां अल्लाह राज़ी आ, ही बानो आ। इस्लामी दुनिया में तसव्वुफ़ जे मौज़ू ते लिखियल किताब, पहिरियों किताब अल्लामा कुशैरी जो रिसालो आहे, हज़रत अल्लामा अब्दुल करीम कुशैरी। हाणे वरी मदीने मुनव्वर में को आलिम रहे पियो, उनजो नालो आहे सईद असद साग़िर जी। उन ते तहक़ीक़ कयो आहे, उनजो नालो रखियो अथई जिद्द सलूक इला मलकिल मुलूक। उन में लिखे थो, जेकॾहिं को माण्हू चोथी थो चाहे थो त मां ॾिसां त कंहिंसां ख़ुदा राज़ी आहे, उहो निहारे जंहिंजे पेरनि जे तरी खां वठी वारनि जे चोटी ताईं वजूद में रुॻी सुन्नत रसूल आ, यकीन करे त इन ते अल्लाह ई अल्लाह जो महबूब राख। मुझे आका जा उम्मतीओ, मुझे महबूब करीम जे मोहब्बत वारो सुन्नी मुसलमानो, असां वटि दावा न हुजे, दलील हुजे, सबूत हुजे, हुज्जत हुजे, बुरहान हुजे, दुनिया जो को बि असांखे साम्हूं अची चवे अरे तूं कीअं सुन्नी आहे, असांजे मथां आंगुर खणी न सघे, उनखे ख़बर पए त ही वाकई मदीने जे मीर जो सुन्नी उम्मती आहे। दुरूद रजा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾो आवाज़ कयो त मां ॿुधां, ॾाढा पढ़ो। वसल्लम अलैका या हबीब अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इन दरूद सां दिलबर जो दीदार थींदो। साईं
मौली साहब छाती थी पंजे दो सही वज़ीफ़ो ॾिसो ही मुश्किल दूर थे कॾहिं साईं वटि को माण्हू न वियो हूंदो त साईं मूंखे वज़ीफ़ो ॾिसो जो मूंखे सुते या सुजाॻे में दिलबर जो दीदार सदाईं बुख पिनाईंदा आहिनि दुनिया जा सूर दुनिया जूं सोचूं दुनिया जो फ़िक्र हूंदो आहे हीअ मिले हीअ मिले हीअ मिले हीअ मिले पर मुहबत वारो चवंदो आहे ॿी मिले न मिले मदीने वारो मिले महबूब प्यारो मिले शान वारो मिले अल्लाह जा बानो मूं अर्ज़ पे कयो त अहिड़ो ॾींहुं अॻियां अचे पियो उन ॾींहं जे लाइ सोचणु खपे एतिरो सख़्तु ॾिहाड़ो धन जा धन जहन्नम में वेंदा धन जा धन दोज़ख में वेंदा कन खे टंगो टाली करे मलात ईअं उछलाईंदा जो नऊज़ बिल्लाह नऊज़ बिल्लाह नऊज़ बिल्लाह हिकु दफ़े हिकिड़ो साईं करीम ॾे सन वञनि पिया संदन सवारी त्राह खाधो वॾो हिकिड़ो धमाको थियो पुछो या रसूल अल्लाह छा जो आवाज़ आहे पाण फरमायो मलाइकनि जहन्नम में हिकिड़ो पत्थर उछलायो आहे हाणे तरे में पहुतो आहे था जागो अला जागो पिया अदा तूं मां छा आहियूं मुंहिंजी तुंहिंजी कहिड़ी कुवत आहे छा ताक़त आहे एतिरो जहन्नम गरम एतिरी आख़िरत जी तकलीफ़ ॻाईंदी जॾहिं किरोड़े काफ़िर अरबी काफ़िर जहन्नम में वेंदा के गुनहगार मुस्लमान बि वेंदा मगर यादि रखो क़ुरान पाक जे तफ़सीर खे मुताले कंदे हिकिड़ी आयत करीम खे पढ़ंदे हिकिड़ो नुक़्तो मुफ़स्सिर सॻोरे लिखियो आहे उहो तव्हांखे ॿुधाए पियो मां अॻिते हलां वरी दुरूद पढ़ो त दिलि ठरे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह ॾाढा पढ़ो ॾाढा पढ़ो ॾाढा पढ़ो या हबीब अल्लाह कुरान करीम जी आयत व इन कुंतुम फी रैबिम मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना फ़ातू बिसूरतिम मिन मिस्लिही वदऊ शुहदाअकुम मिन दूनिल्लाह इन कुंतुम सादिक़ीन थोड़ो आवाज वधाई से थोड़ो फ़इन लम तफ़अलू वलन तफ़अलू फ़त्तक़ुन नार अल्लती वक़ूदुहा अन्नास वल हिजारा उइद्दत लिल काफ़िरीन नची सुभान अल्लाह रानीपुर खां परियां बोज़दार वॾा उते रात जलसो हो हुई असल ॿाहिरि जा माण्हू पर असीं वाह जी मोहब्बत हा हिते मोहब्बत आहे पर कंध हेठि अथव लॼ थी थिएव लॼहड़ू आहियो लॼहड़ू हिजाबी पुट आहियो मुंहिंजे हबीब जा आशिक़ क़ुरान करीम पढ़जे त वार वार ख़ुशीअ में झूमी मक़सद ते मां अचां थो देरि थी वेंदी हाजी अली मोहम्मद मूंखे दड़का ॾींदो आहे ॼण मां हारी हा पर देरि पाण कराईंदो आहे दोस्ती में त सही हारी हूं न तव्हांजा बाक़ी दोस्ती न आहे त पोइ तव्हां खणी किरोड़ गॾिजो रोज़ी अलाह अन्न ॾींदो तव्हां न ॾींदो असांखे ॿुधो मुंहिंजा भाइरो क़ुरान करीम जी आयत जो मक़सदु छा हो काफ़िरो जे तव्हांखे शक आहे उन क़ुरान करीम जेको मूं पंहिंजे माने ते लाथो आहे पोइ तव्हां बि कहिड़ी सूरत ठाहे ॾेखारियो चओ था नबी साईं पाण ठाहियो आहे तव्हां बि ठाहे ॾेखारियो जॾहिं नथा ठाहे सघो ऐं यकीन न ठाहे बि न सघंदव त पोइ उन जहन्नम जे बाहि खां ॾिजो जंहिंजो 12 माण्हू ई पथर थींदा अॻिते रस कहिड़ो आहे उइद्दत लिल काफ़िरीन टोपी पटके वारा पिरी निंड न करे ओ पिरी मथां थो किरी जाग जाग मुंहिंजा दाला किथे बि फिरी हा फ़क़ीर आहियो तॾहिं त निंड कयो था न
इश्क में रुगी निंड होंदी आहे। सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह। तहां जहिड़ो इश्क दुनिया में न ॾिठो आहे। चओ सुभान अल्लाह ॾाढा चओ सुभान अल्लाह। हाणे तफ़सीर जो पंजूं जुल्द अचे थो तहांजे इश्क खे ज़ाहिर कंदो। ऐं ही वरी किताब आहे महबूब जूं महबूब दुआऊं, जेके दुआऊं नबी साईं पाण पढ़ियूं ऐं सेखारियूं। कंहिं बुज़ुर्ग ॾसियूं कंहिं फ़क़ीर अहल ॾस उहे दुआऊं बि भलियूं, पर ही उहे दुआऊं आहिनि हदीस जे किताबनि जे हवालनि सां फलाणे सुफ़े ते फलाणे किताब में लिखी पई आहे, जेके दुआऊं मदीने जे मीर जे ज़ुबान मां निकितियूं आहिनि। उन जे पढ़ण सां पोइ तव्हांखे छा थो मिले सो पढ़ण खां पोइ ख़बर पवंदी। हाफ़िज़ साहिब मूंसां गॾु ॿियो कोई शागिर्द तकलीफ़ कंदा तव्हांजे अॻियां ईंदा, ख़ुदा करे त कंध हेठि न कयो, ॾाढा लॻियल आहियो। दुरूद शरीफ़ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾे आवाज़ सां वॾे आवाज़ सां। अल्लाह ताला जो फरमान आलीशान है निहाल फत्तकुन नार अल्लती वकूदुहा अन्नास वल हिजारा। उन बाह खां टिजो जंहिंमें माण्हू ऐं पत्थर ॿरंदा। केर ॿरंदा? माण्हू ऐं पत्थर। वकूदुहा अन्नास वल हिजारा उइद्दत लिल काफिरीन। रब चए थो तैयार कई काफ़रनि लाइ वई आहे। अबा बाह कंहिं लाइ तैयार कई वई आहे? ॾाढा ॻाल्हायो, वॾे आवाज़ सां ॻाल्हायो। पर मोमिन उन में आरज़ी तौर वेंदा, मुस्लमान आरज़ी तौर वेंदा, गुनहगार आरज़ी तौर वेंदा, बदकार आरज़ी तौर वेंदा। केतिरो वक़्तु रहंदा ख़ुदा ॼाणे, ख़ुदा जे हबीब खे ख़बर आहे कीअं रहंदा। पर ओचितो ऐलान थींदो जहन्नम जा दरवाज़ा खोलियो। फ़िरिश्तो दरवाज़ा खोलियो। मौला न ॿिया अचनि था छा? न अचनि कोन था, मुंहिंजे महबूब सजदो कयो। सुभान अल्लाह चओ सभई जो सुभान अल्लाह। मुंहिंजे हबीब सजदो कयो आहे, अल्लाह जी बारगाह में सजदो कयो आहे। एतिरो वॾो सजदो आहे जो ख़ुदा चए थो त मथो मथे खण, घुर त ॾियां, चाह त कयां। हबीब चप चुरंदा वेंदा, जहन्नम ठरंदा वेंदा, तुंहिंजे उम्मत जा भाग वरंदा वेंदा। हबीब मथो मथे खण, हबीब सजदे में आहे। मलाइको दरवाज़ा खोलियो, मुहम्मदी उम्मतियो हलो, निकिरो ॿाहिरि, हलो। पोइ उन वक़्तु मूं चयो न हिकिड़ो वॾेरो पंहिंजी हारीअ खे छॾाए थो। ॿियो चवंदो यार मां बि हिन जो हारी हुजां हा त थाणे में छो वञा हा। ॿियो चवंदो यार मां हिन जो नौकर हुजां त मार छो खावां हा। को चवंदो यार मां इन खे वोट ॾियां हा त ईअं वोट न मिले हा। अल्लाह जे हबीब जे ज़ात शफ़ाअत करे थींदी। अल्लाह ताला जी महिरबानी सां गुनहगार ॿाहिरि निकिरंदा। तो ये काफ़िर जेके जहन्नम में हूंदा उहे हिक ॿिए ॾे निहारे चवंदा, हिक ॿिए ॾे निहारींदा, रुबमा यवद्दुल्लज़ीन कफ़रू लौ कानू मुस्लिमीन। असीं बि मुस्लमान हुजूं हा, असीं बि ईमान वारा हुजूं हा, असीं बि कलमी वारा हुजूं हा, असीं बि नबी पाक जा उम्मती हुजूं हा, असीं बि मोहम्मद घोट जा ग़ुलाम हुजूं हा। जीअं इहे निकिता पिया वञनि ईअं असीं बि निकिरी हलूं हा। चओ सुभान अल्लाह, वॾी आवाज़ सां चओ। हाणे यादि रखो, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, नारे तकबीर, अल्लाह अकबर, नारे हैदरी, नारे तहकीक, ॾाढा जो नारे तहकीक। नारे तहकीक न हणण वारो तफ़ज़ीली शियो हूंदो आहे। जैसे नारे तहकीक न नथो हणी तूं सदा ई नथो हणी। नारे तहकीक, नारे हैदरी। स्टेज संभाली त सुन्नी थी संभाल। आशिक़ रसूल तुंहिंजे चवण ते कोन्हे, सहाबन किरामन जी। जेकॾहिं मुहबत न आहे त इश्क जी दावा कूड़ी आहे।
इश्क जी दावा कोन ॿुधी वेंदी। जंहिंजे दिल में सहाबनि जो प्यार न आहे उहो सुन्नी न आहे। हथ मथे खणी चओ सुन्नी न आहे। हक़ चार यार रिसालत, नारे ताकीद, नारे हैदरी। अल्लाह जा बानो हेरे मूरे निहारियो, मूरे निहारियो। जहन्नम मां जॾहिं मोमिन निकिरंदा, गुनहगार निकिरंदा, मुजरा बदकार निकिरंदा, खुदा बंदे करीम जा ॿाहिरां मुस्तफ़ा जा उम्मती निकिरंदा त काफ़िर छा सोचींदा? रुबमा यवद्दुल्लज़ीन कफ़रू लौ कानू मुस्लिमीन। यार असीं मुस्लमान हुजूं, असीं छा हुजूं? जवाब ॾाढा ॾियो, ॾाढा जवाब ॾियो, वॾे आवाज़ सां जवाब ॾियो। छा हुजूं? हाँ, कुरान फरमाए थो ज़रहुम, साईं हाफ़िज़ सगोरा ॾसजो मूंखे, ज़रहुम महबूब इन्हनि काफ़िरनि खे छॾे वञे खॾ में पए। ज़रहुम छॾीनि। हिते छा थो चए? इन्हनि खे छॾे। कंहिंखे? काफ़िरनि खे। ॿी ॻाल्हि छा थो फरमाए? वज़रनी वल मुकज़्ज़िबीन उलिन नअमत वमहिलहुम क़लीला। सुभान अल्लाह। साईं अजीब नुक्तो आहे। उलमा जे अॻियां माइनि जे जुतीअ जोर नथो लाइक़ु थिए, पर तव्हां असां मिड़े जेके अनपढ़ियल खाते में आहियूं, हिक ॿिए खे ॿुधूं सम्झूं। ज़रनी मूंखे छॾ। साईं मौली हाजी महमूद कंहिं माण्हूअ ते कावड़जी पियो आहे। साईं वञी को वॾो डंडो खयो, लठ खई, हाणे उनखे वराए धक थो हणे। मां तो अर्ज़ कयां कि बिला न छॾीसि। साईं चयो साईं मूंखे छॾ त मां हिनखे ॾिसां। तॾहिं चवंदो जॾहिं मां साईं खे झलियां, साईं खे रोकियां, ख़ुदा थो चवे हबीअ मूंखे रोकी न न। सुभान अल्लाह। वज़रनी लफ़्ज़ ते गौर कयो। वज़रनी मूंखे छॾ। वज़रनी वल मुकज़्ज़िबीन जेके तोखे कूड़ो था चवनि, छॾ त मां इन्हनि खे तबाह कयां। इन जूं शक्लियूं बदिलाया, इन ते हज़रत नूह जो तूफ़ान आया, इन्हनि जे मथां बाहि वसाया। मुंहिंजा दिलबर था चवनि मुंहिंजा मौला ही 1400 साल जी ॻाल्हि न आहे, काइनात बाद में ठही आहे। तूं अल्लाह जो अज़ली अबदी कलाम सभ खां अॻु में आहे। तो पाण उन कलाम में चयो आहे वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। सुभान अल्लाह। जोर सां सुभान अल्लाह कयो। सुभान अल्लाह। तू रहमत लिल आलमीन आहीं। तो पाण मूंखे रहमत लिल आलमीन सॼो आहे। पाण लक़ब